तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असांजी कोशिश आहे तव्हांजे ख़िदमत में मालूमाती इस्लाही आगाही अहिड़ा वीडियोज़ पेश करियूं जंहिंसां दीनी दुनिया जो कुझु न कुझु फ़ाइदो हासिलु थिए। बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब करे भरिसां घंटे जे बटन खे प्रेस करियो त जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अॼु असांजो हीउ वीडियो अव्हां जे सिहत जे बारे में इंतिहाई अहम ऐं मालूमाती वीडियो आहे। ॾिसणु न विसारींदा, मुकमल वीडियो ॾिसी पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। अॼु असांजे वीडियो जो टॉपिक आहे खंड जा नुक़सान। त अचो हलूं था वीडियो जी तरफ़। सिहत जे आलमी इदारे WHO मुताबिक़ खंड जा 25 ग्राम रोज़ानो सिहत लाइ मौज़ून आहिनि, जॾहिं त रोज़ु 62 ग्राम इस्तेमालु करणु ज़हर ॾे राग़िब थियणु आहे। खंड जो वधीक मिक़दारु बीमारियुनि ॾांहुं धिके थो। खंड जिस्म खे शुगर जो शिकारु करे थी। हिकु तिबी तहक़ीक़ मुताबिक़ खंड जे इस्तेमाल सां जेकॾहिं को माण्हू 150 हिरारा कैलोरीज़ इस्तेमालु करे थो त शुगर जो 1.1 वधी वञे थो। खंड दिल लाइ नुक़सानकार। जेकॾहिं खंड जे घणे इस्तेमाल खे रोकियो वञे त दिलि सिहतमंद रही सघे थी, छो जो दिलि जे मर्ज़नि ऐं शुगर जो तालुक़ु खंड जे वाहपे सां आहे। शुगर टाइप 2 जा मरीज़ खंड जे करे मौत जो शिकार थियनि था। खंड जिस्म जे उज़वनि ते चर्बी चाढ़े थी। खंड में मौजूदु हिकु जुज़ो जहिड़े में चर्बी जमा करण जो सबबु बणिजे थो ऐं वक़्तु गुज़रण सां असांजे जहिड़े ते फैट चर्बी चढ़ी वञे थी। खंड रत जे नालियुनि ते दॿाउ विझे थी। खंड जे इस्तेमाल सां रत जे दौरे में इंसुलिन वधी वञे थी, जंहिंजो असरु जिस्म जे रत जे गर्दश ऐं खून जे नालियुनि ते पवे थो। इंसुलिन जो वधीक मिक़दारु रत जे नालियुनि ऐं मशकनि में घरनि जे गर्दश में मामूल खां वधीक तेज़ी आणे थी, जंहिंजे करे शरियाननि जे दीवारुनि में छिक अचे थी, जंहिंजे करे रत जो चाढ़ ब्लड प्रेशर वधी वञे थो ऐं जेको फाल्ज ऐं दिलि जे दौरे जे ख़तरे जो सबबु बणिजे थो। शुगर टाइप 3 जो ख़तरो। हिकु तहक़ीक़ मुताबिक़ इंसुलिन जी मज़ाहमत वधीक चर्बी वारनि खाधनि ऐं वेसरपणे अल्ज़ाइमर जे विच में तालुक़ु बणाए थी। दर हक़ीक़त वेसरपणो हाज़मे जे मर्ज़ जो नालो आहे, जंहिंसां दिमाग़ जी तवानाई ऐं सलाहियत खे नुक़सानु पहुचे थो, जंहिंखे दिमाग़ी शुगर चइजे थो। खंड बुख वधाए थी। खंड जो इस्तेमालु बुख खे वधाए थो ऐं दिमाग़ में पेट जे भरिजण जे अहसास खे ख़तमु करे थो। नतीजे तौरु हर वक़्तु बुख जो अहसासु रहे थो, भले घणो खाधो खाधलु हुजे। खंड तवानाईअ खां महरूम करे थी। जीअं चॉकलेट खाइण सां जिस्म में तवानाई जी लहर डोड़े थी ऐं थकावट महसूसु थियणु लॻे थी, तीअं खंड खाइण सां जिस्म वधीक खंड जो मुतालबो करे थो। हीउ चरखो हलंदो रहे थो। नतीजो इहो निकिरे थो, जेसिताईं मिठो न खाइजे जिस्म में तवानाई जी खोट जो अहसासु रहे थो। खंड कोलेस्ट्रोल खे वधाए थी। थोल ऐं कोलेस्ट्रोल जो सिधो सो तालुक़ु घणे मिक़दार में खंड इस्तेमालु करण सां आहे। हिकु तहक़ीक़ मुताबिक़ खंड इस्तेमालु कंदड़ शुगर ऐं थोल जो शिकार थियनि था, छो जो खंड जिस्म में कोलेस्ट्रोल जो मिक़दारु वधाए थी, जेको जिस्म लाइ नुक़सानकार आहे। चांहि में खंड जो इस्तेमालु। जिते खंड जिस्म में रत जो चाढ़ ब्लड प्रेशर वधाए थी ऐं शुगर जो सबबु बणिजे थी, उते चांहि में कैफ़ीन पिणु साॻिया मर्ज़ पैदा करण जो सबबु बणिजी सघे।